डेहरकी वासी खैरपुर मेडिकल कॉलेज जी फाइनल ईयर जी शागिर्दियाणी सनिया ज्योति केसवाणी जी लाश जेकी आहे उहा हॉस्टल में मिली है, जंहिंजी मौत जो असल कारण हिन वक्त ताईं मालूम न थी सघियो आहे। हिन वक्त सोशल मीडिया ते सनिया ज्योति जी मौत बाबति जेको आहे ख़बर बाहि जीअं पखिड़िजी वई आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलियूं त इन खां पहिरें बि अहिड़ा वाक़िया जेका आहिनि इहे कॉलेजनि में जेको आहिनि पेश अची चुका आहिनि, जंहिंमें नाइला रिंद हुजे या मीरपुर माथेलो वासी निमरता हुजे, जेका हिन वक्त ताईं उन्हनि जा कातिल जेका आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं मथां हिन न्याणी जो जेको आहे लाश हॉस्टल में मिलियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु महीननि खां पोइ जेको आहे ही जेकी शागिर्दियाणी हुई इहा मेडिकल जेको आहे कॉलेज मां जेको आहे फाइनल करे डिग्री जेकी आहे खणी वालदेन जे जेके अॻियां अचणी हुई, जंहिं बदकिस्मती सां जेको हिन वक़्तु जेको आहे उनजे जेको आहे लाश वालदेन जे जेको आहे तोहफ़ो मिलियो आहे। बहरहाल हिन वक़्तु जेको आहे असली जेको मौत जो कारण आहे उहो मालूम न थी सघियो आहे। बाक़ी ईअं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ जेका आहिनि उहे पोस्टूं ॾिसण में अचनि पियूं त जेको आहे कोई चए थो त उनखे दिलि जो दौरो थियो आहे, कोई कहिड़े क़िस्म जी पोस्ट रखे थो, कोई कहिड़े क़िस्म जी। बहरहाल अञा असली ख़बर जेकी आहे उहा हिन वक़्तु ताईं नाहे पहुती। ही सिर्फ़ु सोशल मीडिया जूं रिपोर्टूं आहिनि त उनखे दौरो थियो आहे या को इहो मसइलो थियो आहे। जॾहिं असली मामले जी ख़बर पवंदी, इंक्वायरी थींदी ऐं असां इहो मुतालबो कयूं था न्याणी जे मौत जी जेकी आहे साफ़ शफ़ाफ़ जेकी आहे इंक्वायरी कई वञे, ताकि ख़बर पए त उनजो मौत आख़िर कहिड़े सबब खां थी ऐं अगरि उनमें जेको बि उनमें मुलविस थिए, जंहिंजी बि कोताही इनमें साबित थिए, उनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हाणे जेको हर रोज़ कॉलेजनि मां ऐं यूनिवर्सिटियुनि मां मासूम शागिर्दनि जा जेका आहिनि उहे लाश मिलणु शुरू थी विया आहिनि। इन खां पहिरें बि जेको आहे मासूम नियाणियुनि जा जेका आहिनि उहे लाश बाबति बि हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो आहे। मुसलसल उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज रिकॉर्ड कराया विया, बुख हड़तालूं कयूं हुयूं, पर हिन वक़्त ताईं उन्हनि जेके पहिरियों नियाणियूं क़तल थी वियूं आहिनि उन्हनि जे जेको आहे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे ऐं उन्हनि जे मौत जे कारण जो जेको आहे हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो आहे। त मां सम्झां थो सनिया ज्योति जे बि जेको आहे इन सां बि इहो असरु कयो वेंदो ऐं इन जे मौत बाबति बि जेको आहे का ख़बर न लॻंदी, छो जो हीउ मुसलसल सिलसिलो हलंदो अचे थो। सनिया ज्योति जेकी हिन वक़्तु मेडिकल कॉलेज जी जेकी फाइनल ईयर जी जेकी शागिर्दियाणी हुई, जेकी मां सम्झां थो 2-4 महीननि खां पोइ जेकी आहे ही डिग्री खणी पंहिंजे वालदेन ॾे अचे आई ऐं यकीनन हिन वक़्तु उनजा वालदेन वॾे सदमे में हूंदा, जंहिंजे डिग्री खणी अचण जी उमेद दिलि में आंसू उहे संभारी वेठा हुआ त उन न्याणी जो लाश उन्हनि जे घर पहुची वियो। यकीनन ही घड़ी जेकी आहे उन्हनि जे लाइ क़यामत खां घटि कोन्हे। अल्लाह ताला सभिनी खे सबेर जमील जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम।